अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। इहो बि सच आहे त औरतुनि खां सवाइ हर सियासी जदोजहद अणपूरी हूंदी आहे। औरतुनि जी जदोजहद बाबति ख़ूबसूरत लेखिका पारस भट्टी लिखे थी। 27वीं तरमीम सिंध जे विरहाङे जी साज़िश, कारपोरेट फार्मिंग, कारोकारी ऐं सिंध जे पाणी ते धाड़नि ख़िलाफ़ उभ ॾारींदड़ नारा, औरतुनि जो समुंड, धरती सां बेपनाह मोहबत, ॿधी इतिहाद, ज़ाब्तो, हैदराबाद जे सिटी गेट खां एशिया जी वॾी औरताणी तनज़ीम सिंधियाणी तहरीक जी रैली जो सफ़र शुरू थियो, जंहिंमें मुकमल डिसिप्लिन सां औरतुनि, मर्दनि, ॿारनि, निढनि, वॾनि धरती जे वसीलनि ख़ातिर रोडनि ते पंहिंजी गूंजार वसीले हुकूमत खे ॿुधाए छॾियो त हूअ तव्हांजे ठाहियल सिंध दुश्मन साज़िशुनि खे कॾहिं बि कामयाबु थियणु न ॾींदा। उन्हनि समूरनि में रसूल बिशपली जे साहिब जो अक्स जरकी रहियो हो। सिंधियाणी तहरीक हर दौर में मैदान अमल में रही इहो साबित कयो आहे त हू सिंध धरती ते लॻंदड़ धाड़नि, कारपोरेट फार्मिंग, मैदनी वसीलनि जी फुरमार, कारोकारी जहिड़ियुनि कुझनि रस्मनि ख़िलाफ़ पहाड़ बणिजी आॾो आई आहे। 16 नवंबर जी रैली, जेका 26 ऐं 27 तरमीम वसीले पाकिस्तान जे आइन जे बुनियादी ढांचे खे तब्दील करे इदारनि खे हुक्मरान अशराफिया या फ़र्द वाहिद जे ताबे करण ख़िलाफ़ सिटी गेट खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं सिंधियाणी तहरीक बहादुरी, हिम्मत, हौसले सां अॻिते वधी हुक्मरान जा हौसला पश्त करे छॾिया ऐं उन्हनि खे ॿुधाए छॾियो त सिंधियाणी तहरीक तव्हांजे कूड़नि दाबनि खां डिॼण वारी नाहे। उहा तव्हांजे हर नापाक मनसूबे खे नाकाम बणाईंदी। सलाम आहे उन्हनि बहादुरनि भेनरनि खे जिन तक़रीबन 2.5 कलाक मार्च करे मुसलसल नारा हणी 27 आइनी तरमीम खे रद्द कंदे एहतजाज कयो। हुक्मरान ख़िलाफ़ जज़्बाती नारा हैदराबाद जे रोडनि ते गूंजी रहिया हुआ, हिकु नओं उत्साह पैदा करे रहिया हुआ, जीअं त सिंधियाणी तहरीक जूं शाख़ूं सिंध जे हर ज़िले अंदरि मौजूदु आहिनि ऐं पंहिंजो कमु करे रहियूं आहिनि। सिंधियाणी तहरीक सम्झे थी त मुल्क जी अधु आबादी औरत आहे। जेसिताईं उहा सुजाॻ न थींदी तेसिताईं धरती मथां लॻंदड़ धाड़नि जो अज़ालो नथो थी सघे। औरतुनि खां सवाइ हर जदोजहद अणपूरी आहे। क़बीलाई, सरदारी, जागीरदारी, समाजी तारीख़ जो इक़्तिसादी लिहाज़ खां सिंध पुठिते रहिजी वियल सूबो आहे। असांजे क़ाइद औरतुनि मथां थींदड़ तशदुद, ॾाढ, ज़ुल्म ख़िलाफ़ औरतुनि खे हर मुहाज़ ते मुंहुं मथे खणी हलण जो दर्स ॾिनो, जंहिंजो सबूत सिंधियाणी तहरीक जूं बहादुर भेनरूं आहिनि, जेके बहादुरी सां सिंध जे रोडनि रस्तनि ते पंहिंजे हक़नि ख़ातिर जदोजहद करे रहियूं आहिनि। सिंधियाणी तहरीक हिकु नज़रियाती तहरीक आहे जेका औरतुनि मंझि सियासी सुजाॻी पैदा करे तबक़ाती ऐं क़ौमी जदोजहद में पंहिंजो किरदारु निभाए रही आहे। जेतोणीकि 16 नवंबर वारी रैली में शरीक भेनरनि खे हिरासा ऐं ख़ौफ़ज़दा करण लाइ हुक्मरान FIR बि दर्ज कई, पर शायदि खेनि इहा ॼाण नाहे त हिननि हर आमरित ख़िलाफ़ न रुॻो ॾाढ ऐं ॾकाउ खे मुंहुं ॾिनो आहे, पाण मुरादू गिरफ़्तारियूं पेश करे कई मिसाल क़ाइमु कया आहिनि जेके सिंधियाणी तहरीक जी तारीख़ी जदोजहद जा अणमिट मिसाल आहिनि। 16 नवंबर वारी रैली सिंधियाणी तहरीक जी तारीख़ में हिकु नओं बाब जोड़े छॾियो आहे। सिंधियाणी तहरीक जे भेनरनि केसनि में गिरफ़्तारियुनि खां डिॼण बदिरां हिकु ॿी रैली जो ऐलान कयो आहे। 21 डिसंबर ते अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तरफ़ां लाड़काणे में रैली जो ऐलान कयो वियो आहे। सिंधियाणी तहरीक जी पुरअमन जमहूरी जदोजहद हिकु मिसाली जदोजहद आहे। रखूं था बेडपियूं दिलियूं, वधी अचो ए मुश्किलूं, त शौक़ सां गले मिलूं, त शौक़ सां गले मिलूं। हीअ असीं अवांजे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं पारस भट्टी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।